अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल सिंधी सवाल जवाब खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो हर वीडियो जी नोटिफिकेशन सभ खां पहिरां वठण जे लाइ। जी हाँ नाज़रीन, पहिरियों सुवालु आहे। सुवाल मेराज खां पहिरीं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इमारत में सभिनी नबियनि किथे नमाज़ पढ़ी। 10 सेकंड जो टाइम आहे। जेकर अव्हां ॼाणो था त हेठां कमेंट करे छॾियो। जवाब बैतुल मुक़द्दस में। सवाल नंबर 2, हिकु बुज़ुर्ग हस्ती सिंध में अबिद ज़िंदगी पारसी में शाइरी चई। संदसि हस्त सूफ़ियाणो ऐं फ़क़ीरी उन जो नालो ॿुधायो। अव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं अव्हां ॼाणो था त हेठां कमेंट करे छॾियो। उहो बुज़ुर्ग हस्ती हज़रत लाल शहबाज़ कलंदर आहे। सुवाल नंबर 3, दुनिया जी आज़ाद मुल्क जिते को बि मुस्तक़बिल फ़ौजी नाहे, नालो ॿुधायो। जवाब स्विट्ज़रलैंड। सुवाल नंबर 4, पाकिस्तान जी पहिरीं पंजाबी फिल्म कहिड़ी आहे। जवाब सुहानी महाफल। जवाब नंबर 5, ओलंपिक रांदि जी शुरूआत कीअं थिए थी। हाँ, 10 सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं अव्हां ॼाणो था त हेठां कमेंट करे छॾियो। जवाब मशअल खे रोशन करे हिन रांदि जो शुरूआत कई वेंदी आहे। जी नाज़रीन, मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल सिंधी सवाल जवाब खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। हिन चैनल ते मालूमाती वीडिया ऐं सवाल जवाबनि जा वीडिया पहुचंदा रहंदा आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।